मूंखे को फर्क नथो पए। भली तव्हां सभु मूंखे क़दामत पसंद दखियानूसी ऐं पोइ ते पियल इंसान समझो, पर मां पंहिंजे घर में इहा छोकिरी न करे कॾहिं बि बर्दाश्त न कंदुसि जेका पंहिंजे घर मां भॻल हुजे। कमाल साहब, हाणे छोकिरी घरां निकिरी आई आहे, उहो सभु कुझु छॾे चुकी आहे सिर्फ़ जमाल जे करे। अवां हिननि जी मोहबत खे सम्झण जी कोशिशि कयो। तूं मुंहिंजो वकील आहीं या हिन छोकिरी जो वकील आहीं? पापा पापा तव्हां प्लीज सम्झण जी कोशिश त कयो। छा सम्झण जी कोशिशि कयां जमाल? तो ऐं तुंहिंजे दोस्त तव्हां ॿिन्ही असांजे ख़ानदान खे जेका तकलीफ़ ॾिनी आहे, जंहिं अज़ाब में विधो आहे, उन जो अंदाज़ो करे सघीं थो तूं? ईअं कोन थींदो, मां घर न वेंदसि, हू मूंखे मारे छॾींदा। जमाल चाहे ईअं न थींदो। जमाल प्लीज़, मां घर न वेंदसि। जमाल प्लीज़। छोकिरे, तोखे पंहिंजी इज़त जो ख़्यालु हुजे या न हुजे, पर असांखे पंहिंजी इज़त जो ख़्यालु आहे। जमाल छाहे, तूं पंहिंजी पीउ खे सम्झाई छो नथो? तूं बुत छो बणिजी वियो आहे? जमाल प्लीज़ ॻाल्हाए। जमाल प्लीज़। यार परी, मां छा चवां? मूंखे कुझु सम्झ नथो अचे। पर मूंखे सभु कुझु सम्झ में अचे थो जमाल। मां तो जहिड़ी ख़ुदगर्ज़ सां प्यार कयो आहे, तो ते एतबार कयो आहे। मां वॾी ग़लती कई आहे। मूंखे पहिरियां सोचणु घुरिबो, मूंखे तोखे आज़माइणु घुरिबो। पंहिंजी इहा बक बक बंदि कर। हाणे हल उथ त हल, तुंहिंजे पंहिंजे माइटनि जे हवाले कयां। मां न हलंदसि घर। मूंखे मुंहिंजा माइट मारे छॾींदा। मां वापसि न वेंदसि। परी तुंहिंजा माइट कुझु कोन कंदा, असां तोसां गॾु आहियूं। हा, शायदि इन करण सां पुलिस वारो मामिलो टरी वञे, छो त मिस परीअ जे वारसनि पुलिस कंप्लेंट त कई आहे। गुलज़ार ऐं मजीद तमामु घणा कावड़ में विया आहिनि। पापा मां परी खे नथो छॾे सघां। प्लीज अंडरस्टैंड मी, मां हिन खां सवाइ नथो रही सघां। जमाल, तूं वठी हल हिन छोकिरीअ खे। जमाल मां तोखे छॾे न वेंदसि। तूं मूंसां ईअं न कजांइ प्लीज़। मां पंहिंजा पोयां सभु दर बंदि करे आई आहियां। तूं जेकॾहिं मूंखे मोकिलींदे त हू मूंखे मारे छॾींदा। जमाल न, मां न वेंदसि। जमाल न वेंदसि मां, हू मूंखे मारे छॾींदा। छोकिरी, तूं कीअं रहंदी? हेॾे आ। कमाल साहब प्लीज़ हिकिड़ो मिनट तरसो। तव्हां ईअं नथा करे सघो। इहो मसइलो ईअं हल कोन थींदो। तव्हां थोरो सब्र कयो, मामिलो हल करे था वठूं। पर छा कजे? पराई न्याणी मां हिते कीअं आहियां? तव्हां मूं ते एतमाद कयो, मां हिन मसइले खे हल कराए थो वठां। सुबुह जो पहिरियां पाण मां परीअ जे माइटनि सां मिलंदुसि ऐं कानूनी तरीक़े सां छोकिरी वापसि कंदुसि, जीअं सुभाणे जमाल जे मथां कुझु बि न अचे। असांखे इहो बि ॾिसणु घुरिजे त हुननि कानूनी हवाले सां कहिड़ी मदद वरिती आहे। जमाल तूं छो नथो ॻाल्हाईं? मां त तुंहिंजे आसिरे ते सभु बेड़ा साड़े आई आहियां। तो ई त मूंखे प्यार जा सुहिणा ख्वाब ॾेखारिया। हाणे ख़ामोश छो आहीं? जमाल, ही तुंहिंजा माइट मूंसां छा था चवणु घुरनि? मूंखे हिन ॻाल्हि जो जवाबु ॾे। छॾो मूंखे। इहो तोखे सोचणु खपंदो परी। तूं ईअं अगरो क़दम न खणी आ। असीं तुंहिंजी इज़त वारी वापसी चाहियूं था। असां तोखे कुझु बि थियणु कोन ॾींदासीं। मां तोसां वाइदो थी कयां, तोखे कुझु बि कोन थींदो। ठीकु आहे वकील साहब, सुभाणे तव्हां ॿई छोकिरी जे माइटनि सां ॻाल्हाइजो ऐं वापसी टाइम ते असां सभु गॾु हलंदासीं। जमाल, तूं जल्दी घर अचो। अॼु तूं मूंखे सफ़ा ओपरो थो लॻी। तूं मुंहिंजो जमाल न आहे। मां तो ते भरोसो करे ग़लती कई। तूं मुंहिंजो एतबार टोड़ियो आहे। जमाल, तूं मुंहिंजो एतबार टोड़ियो आहे। मूंखे माफ़ कर परी।
मां तुझो गुनहगार आया मुझे जेती मज़ामत करनी मां शायद उतनी कौन करे सकुस उन्हें जीप का वजह होती प्लीज मुझे माफ कर केड़ी वजह थी सके मूं तुझे करे सब कुछ छड़ियो मां पंहिंजी जिंदगी दाव ते लगाए छड़ी सिर्फ तुझे करे तुझे में तो तुझे न ॻाल्हाइण जी का वजह है हाँ परी सब हिक लम्हे में थी वियो मुझे कोन होड़ आहे मां पंहिंजे वालिदैन के एतमाद में ही कोन वरतो ऐं तोखे वठी आयुस मां जेतिरो मैनेज करे सकुस वो कयो यार आई एम सॉरी तू कुछ भी न कयो जमाल तो कुछ भी न कयो तू बस खुलियो बुलायो मुझे धोखो कयो मां तू ते एतबार कयो मां तो ते एतबार कयो है फामू ते है शिट मुझे और पे जो पाण का कावड़ थी वठे मुझे पाणे वजूद का कावड़ थी वठे तो तो जेड़े मानू दे एतबार कयो रुको मां कसूरवार ना आया परी तू कसूरवार आई ये सब जेको तुझी जल्दबाजी जे करे थियो आ तू सही तो चयो जमाल बाकी हकीकत या मुझी जल्दबाजी हुई मु तुझे करे पे जो कारो मु करे छड़ियो मकाता जी न रहियस जमाल मकाता जी न रहियस सिर्फ तुझे करे जमाल मुझे तो कोई बात सुना जमाल प्लीज हाणे मुझे एक लफ्ज न ॻाल्हाए जाए प्लीज सॉरी मुझे माफ कर मूंखे नथो लॻे त इमरान जी इन मामले में का इन्वॉल्वमेंट हूंदी बाक़ी तव्हां हुनखे शक जे दायरे में आणे सघो था पहिरीं खां पाणी था पुछा का छा कयूं जे ॻाल्हि मञी त ठीकु न त पुलिस पाण ई इन मामले खे ॾिसी वठंदी हेलो अस्सलाम वालेकुम जी केरु पियो ॻाल्हाए गुलज़ार पिया ॻाल्हायो मां एडवोकेट आफ़ताब पियो ॻाल्हायां जी हुकुम कयो मोहतरम मां परीअ जो वकील आहियां ऐं तव्हां संदसि परीअ जे मर्ज़ीअ जे ख़िलाफ़ु ज़बरदस्ती निकाह करायो आहे संदसि तरफ़ां अहिड़ो केस दाख़िल कयो वियो आहे ऐं हुन खुला जे लाइ कोर्ट सगोरी खे रुजू कयो आहे सभ खां पहिरीं मूंखे इहो ॿुधायो त परी आहे किथे कंहिं वटि रहियल आहे मोहतरम इहो तव्हांखे कोर्ट ई ॿुधाईंदी मूं सिर्फ़ु तव्हांखे इतलाह करण जे लाइ फ़ोन कयो आहे बाक़ी जे तव्हां कोर्ट खां ॿाहिरि मसइलो हल कराइणु घुरो था त मुंहिंजे फार्म हाउस ते हलिया अचो पाण ॻाल्हाए वठंदासीं महिरबानी करे ॿुधायो त परी किथे आहे असां संदसि सां मिलणु चाहियूं था प्लीज़ तव्हां सोचे ॿुधायो मुंहिंजो फ़ोन नंबर अव्हां वटि अची वियो आहे हेलो 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 किथे आहे परी का ख़बर पई त कीअं आहे उहा मरी वई परी असांजे लाइ मरी वई कोर्ट में खुला जे लाइ रुजू कयो आहे वकील जी फोन हुई छा छा पियो चवे मासड़ हाँ मां साहब वकील चयो त असां हुनजी मर्ज़ी जे ख़िलाफ़ हुनजो निकाह करायो आहे जंहिंजे करे हू मजीद खां खुला थी चाहे निभागी कंहिं चइजे हिकिड़ो त भॼी वञी असांजो इज़तूं रुलाई ॿियो वरी हाणे कोर्टनि में थी असांखे घुराए इहो मुमकिन कोन्हे ईअं पंहिंजी इज़त नीलाम करणु बिल्कुलु कोन ॾींदसि मां बिल्कुलु न मां साहब वकील चए पियो जेकॾहिं कोर्ट खां ॿाहिरि मसइलो हल कराइणो अथव त पोइ मुंहिंजे घर अचो मसइलो हल छा थो चवणु चाहे वकील ख़ाला हाणे मां तुंहिंजी धीउ जो मसइलो हल कयां थो हू असांखे कोर्टनि में घेरणु थी चाहे न हाणे ॾिस त मां छा थो कयां मजीदा मजीदा पुत्र मूंखे ख़बर आहे तव्हां मुंहिंजे लाइ पॉज़िटिव रिमार्क्स न आहियो रखंदा ख़ैर इहो तव्हांजो पंहिंजो मसइलो आहे मजीद जे कुझु पर्सनल ऐं प्रोफेशनल इशूज़ ते तव्हां सां ॻाल्हाइणु पिया चाहियो इन करे तव्हांखे घुरायो आहे
आई एम सॉरी सर, इहो बेटर हूंदो त तव्हां हिन मामले ते ॿिए कंहिं सीनियर सां ॻाल्हायो। मूंखे नथो लॻे त मां को बहितर रिस्पॉन्स करे सघां, छो त मां हुनखे एॾो नथी ॼाणियां। अवां त घणो कुझु ॼाणो था, बसि सिर्फ़ु असांखे नथा ॿुधायो। मां सम्झुसि कोन तव्हां छा था चवणु चाहियो। अहिड़ा कहिड़ा मामला थिया आहिनि जो मजीद मुसलसिल मोकलुनि ते आहे? हिन वक़्तु संदसि हिते हुजणु ज़रूरी आहे, छो त नवां प्रोजेक्ट शुरू थिया आहिनि। सर अवां हुन सां फ़ोन ते ॻाल्हाए वठो। गुड, अवां ॿुधायो आहे जेको शायदि मूंखे ज़हन में न हुयो। सर ॿियो मां छा थी चई सघां, तव्हांखे ख़बर हूंदी या इरशाद खे ख़बर हूंदी, मूंखे कहिड़ी ख़बर मजीद छो न पहुचे। तव्हां घर में बि ईअं आहियो या हिते ईअं पिया करे ॾेखारियो? सॉरी सर, शायदि मूंखे ईअं न ॻाल्हाइणु घुरिजे। मूंखे लॻे पियो त तव्हां मूंखां हरू भरू गैर ज़रूरी ॻाल्हियूं था पुछो। तव्हांजी कवर जाइज़ आहे, आई कैन अंडरस्टैंड, पर मुंहिंजो रवैयो तव्हां सां हमेशह ईअं ई रहियो आहे, उनजो बि को रीज़न हूंदो। मां तव्हांखे का बि क्लियरिफिकेशन नथो ॾियां, पर तव्हां पंहिंजो माइंड क्लियर रखो। मुंहिंजो माइंड क्लियर आहे सर, तव्हां एॾा परेशान छो था थियो। मां हिकु इंटर्न आहियां, मां पंहिंजो वक़्तु पूरो करे हितां हली वेंदसि। मुंहिंजो कमु आहे हितां कुझु सिखणु, बाक़ी मुंहिंजे लाइ ॿियो को इशू कोन्हे को। दैट्स गुड, मूं बि इहो ई पियो चाहियो। मुंहिंजे तरफ़ां हमेशह तव्हांखे सपोर्ट रहंदी, ऐं जेतिरो वक़्तु हिते आया आहियो उहो कुझु सिखी वञो जेको अव्हांजी प्रोफेशनल लाइफ में तव्हांजे कमु अचे। थैंक यू सर। बाक़ी रहियो मजीद, त उन जे तरफ़ां मोकल जे लाइ ईमेल आई आहे मूं वटि, पर मां चाहियां थो त तव्हां उन खां उहा हक़ीक़त मालूम कयो त छा इशू आहे, अहिड़ी कहिड़ी एमरजेंसी आहे। कंहिं बि सपोर्ट जी ज़रूरत हुजे त असां हाज़ुर आहियूं। संदसि जे रवैये खे जेतिरो मां ॼाणा थो, तू तमामु घटि सपोर्ट वठंदो आहे। जी सर, मां कोशिशि कयां पई त मजीद सां ॻाल्हायां। थैंक यू। मूंखे अलाए छो वकील ते एतमाद नथो अचे। हू जमाल सां खेॾी रहियो आहे ऐं जमाल उहो सम्झी नथो सघे। जमाल खे एतिरो बि अकुल न आयो, वधी वण थियो आहे, अञा हुनखे सम्झ में न आयो आहे त केरु हुनखे इस्तेमालु थो करे। जमाल इंतहाई ग़लति कयो आहे। जमाल खे अंदाज़ो न आहे इन जा नतीजा केतिरा ख़राबु निकिरंदा। हाणे जेकॾहिं वकील आफ़ताब मसइले जो हल नथो करे त पोइ छा थींदो? मां पाण छोकिरी छॾे ईंदुसि, माफ़ी तलाफ़ी करणी पई त उहा बि कंदुसि, ऐं ॾंडु ॾोह ॾियणो पवंदो त उहो बि मां ॾींदुसि। छोकिरी हिफ़ाज़त में त हुई न? एतिरो किरियल हू बि न आहे, ऐं जमाल बि इन मामले में सुलझियल आहे। मां फ़ोन करे वकील खां अपडेट वठां थो। हा, जमाल बि हाणे वापसि वियो आहे हितां। एक्सक्यूज मी, कमाल साहब। हाँ वकील साहब, छा ख़बर चाह रहा? एक्सक्यूज मी। कमाल साहब, तव्हां परेशान न थियो। मुंहिंजी हींअर बि छोकिरी जे मालिकनि सां ॻाल्हि ॿोल हले पई, हू हींअर बि मूं वटि वेठा आहिनि। इहो बहितर थियो आहे। तव्हां इएं कयो जो मुंहिंजे तरफ़ां तव्हां उन्हनि खे हर तरह जी मदद जे लाइ चई छॾियो। असां ॿारनि जी ग़लती जी माफ़ी तलाफ़ी बि कंदासीं। अव्हां बेफ़िक्र रहो, मां मामले जी नज़ाकत खे सम्झां पियो, ऐं जेको बि अव्हां जे तरफ़ां हूंदो बहितर ई हूंदो। ॿियो त मुंहिंजे अचण जी ज़रूरत आहे छा? बिल्कुलु न, मां आहियां न हिते, को मसइलो कोन्हे। आई विल मैनेज। ओके ओके, थैंक यू वेरी मच। थैंक यू। मूंखे इंतिहाई अफ़सोस आहे जो मूंखे अव्हां सां ईअं ॻाल्हाइणो थो पवे। असांजे मुआशिरे में इहो अमल तमामु ख़राबु सम्झो वेंदो आहे, ऐं कुझु हक़ीक़तूं हूंदियूं आहिनि जिन खे मुंहुं ॾियणो पवंदो आहे। माफ़ कजो वकील साहब, असां हिते तव्हांजी तकरीर ॿुधणु कोन आया आहियूं। छोकिरी किथे आई, कंहिंसां गॾु भॻी आहे, इहो ॿुधायो। ओ हलो मिस्टर, मां तव्हांखे हिते घुरायो आहे, इहो एटीट्यूड पाण वटि रखो। मूं त इहे पियो चाहियो त इहो मामिलो कोर्ट खां ॿाहिरि हल थिए। माफ़ कजो वकील साहब, हिन वक़्तु असांजी ज़हनी हालत छा हूंदी तव्हां सम्झी सघो था। अवां महिरबानी करे पहिरीं असांखे छोकिरी सां मिलायो। छोकिरी मूं वटि कोन्हे, न वरी को हिन मामले में मुंहिंजो को सिधो वास्तो रहियो आहे, पर मां तव्हांखे इहो यकीन ॾियाराए सघां थो त हूअ महफ़ूज़ ऐं ठीकु ठाक आहे, ऐं साम तौरु किथे रहियल आहे।
वकील साहब तव्हां त प्रोफेशनल वकील आहियो, तव्हां वटि त रोज़ अहिड़ा मामला ईंदा हूंदा जंहिंजे करे अवां हिन मामले जी नज़ाकत खे सम्झो ई नथा। जिन जूं इज़तूं वेंदियूं आहिनि उन्हनि जे हाँ में आड़ा दुखियल हूंदो आहे। प्लीज़ तव्हां कोशिशि कयो त हुन आड़ा में पंहिंजो हथु न विझो। तूं मूंखे धमकियूं थो ॾी? न वकील साहब, तव्हां हिन जी ॻाल्हि खे छॾियो। तव्हां इहो ॿुधायो त तव्हां छा था चवणु करो ऐं असां छोकिरीअ सां कीअं मिली सघूं था? न रुगो छोकिरी पर असांखे उहे बि घुरिजनि जिन असांजी इज़त में हथु विधो आहे। यार प्लीज़, जे तव्हां ॿई इन लहजे में ॻाल्हाईंदव त पाण सुभाणे कोर्ट में मिलंदासीं। मां साहब तूं ख़ामोश रहो, मूंखे ॻाल्हाइण ॾे, ॻाल्हि ॿुधण सम्झण त ॾे न। मां सां त असां एतिरा वियल न आहियूं जो हर कंहिंखे मिंथ कयूं। वकील साहब जो लहजो त ॾिस, कावड़ त ईंदी न। अव्हां जी छोकिरी अव्हां ते भेजी वई आहे ऐं संदसि अव्हां मर्ज़ी खां सवाइ ज़ोर ज़बरदस्ती निकाह करायो आहे ऐं संदसि इल्ज़ाम आहे त जंहिंसां परणायो वियो आहे उहो संदसि ज़रूरतूं पूरियूं नथो करे सघे। ऐं टियों अहम नुक़्तो इहो उथारियो वियो आहे त वेझनि रत जे रिश्तनि मंझि शादी करण सां संदसि औलाद माज़ूर पैदा थी सघे थी, छो त मजीद जे ख़ानदान में अपाहिजनि जी हिकु वॾी लिस्ट आहे। वकील साहब हू छा थी चवणु चाहे? हुन खुला जे लाइ रुजू कयो आहे। हूअ मजीद सां रहणु नथी घुरे। असां हिकिड़ो भेरो हुन सां मिली सघूं था? हू बिल्कुलु बि ईअं न कंदी। सिर्फ़ु हिकिड़ो भेरो ॿुधायो त हू किथे मिलंदी? तव्हां हुनखे किथे लिकायो आहे? हू कंहिंसां गॾु भॻी आहे? रुगो असांखे इहा ख़बर त पवे। तूं पंहिंजे लाइ हिकु नओं केस कराइण जे मूड में आई, ईअं न? वकील साहब मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो, तव्हां हुनखे छॾियो। तव्हां रुगी मूंखे हुन सां हिकु भेरो मिलण ॾियो। हू ॿाहिरि आहे, हू मुंहिंजी ॻाल्हि सम्झी वेंदी। ठीकु आहे, तव्हां शाम ताईं सोचे वठो, पोइ मूंखे फ़ोन करे ॿुधाइजो, न त पाण सुभाणे कोर्ट में मिलंदासीं। पर ही तमामु उभरो क़दम खयो आहे। खेसि ईअं न करणु घुरिबो हो, पर मूं बि संदसि हा में हा मिलाई। हाणे त मामिलो जी ॻिची में पियो आहे। कुझु सम्झ में नथो अचे त छा कजे। हाँ जमाल, तूं किथे आहीं? मूं ॿुधो त वकील आफ्ताब अते गुलज़ार ऐं मजीद खे घर घुरायो आहे ऐं हू ॿई फार्म हाउस वियल आहिनि। व्हाट? ईअं वरी कीअं? परी बि तुते आहे? आफ्ताब छा पियो करे यार? यार तूं थोरो मामले खे ॾिस। तुंहिंजे घर वारा चाहिनि था त परी अॼु ई घर वापसि वञे। यार आफ्ताब अलाए छा पियो चाहे। मूंखे त परी तमामु घणी डिप्रेस पे लॻी। यार मां बि उन तरफ़ वञण वारो आहियां। इहो ॿुधा, तूं किथे आहीं? यार जमाल, मूं बि हलण पे चाहियो त तूं मूंखे बि घरां पिक करे वठ, तेसि ताईं मां तयारु थो थी वठां। ओके, मां अचां थो, तूं वेट कर। अल्लाह हाफ़िज़। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।